ॾिसो मुरारी बापू आहिनि, राम कथा कंदा आहिनि, विश्व प्रसिद्ध संत आहिनि उहे चवंदा आहिनि पंहिंजे जीवन में हिकिड़ो मालिक जरूर चुनी वठिजो, हिकिड़ो तव्हांजो कोई मालिक जरूर हुजे। मालिक यानी ईअं न सम्झिजो भाई कंहिं साधारण इंसान खे बस मालिक समझी वेही रहूं। मालिक यानी कोई अहिड़ो गुरु, कोई अहिड़ो संत तव्हांजे जीवन में जरूर हुजे, भक्त अहिड़ो जरूर हुजे जंहिंजे साम्हूं तव्हांजो केवल शरीर न झुके, तन न झुके, मन बि झुकी वञे। चओ हरे राम। हिकिड़ो अहिड़ो जरूर ॻोल्हिजो जंहिंजे साम्हूं तव्हां बि झुको, तव्हांजो अहंकार बि झुके। असां पाण खे झुकाईंदा आहियूं पर संतनि जे अॻियां असांजो अहंकार न झुकंदो आहे। त चवनि था अहिड़ो कोई संत जरूर हुजे जीवन में, सतगुरु जरूर हुजनि जंहिंजे साम्हूं असां बि झुकूं, असांजो अहंकार बि उते ख़त्म थी वञे, झुकी वञे। हिकु मालिक जरूरी आहे जीवन में भाई। अच्छा ॿी ॻाल्हि वरी चवनि था हिकु ई मालिक जरूरी आहे। चओ हरे राम। इहे सम्झण में शायदि असांखे साल लॻी वेंदा। चवनि था हिकु मालिक जरूरी आहे पर हिकु ई मालिक जरूरी आहे। चओ राम। ईअं न भाई गंगा किनारे गंगादास ऐं जमुना किनारे जमुना दास बणिजी वियासीं, ईअं न। हा सभई संत पूजनीय आहिनि, सभई संत प्रभु जा प्यारा आहिनि,